अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो वासिम सूफ़ी ऐं असांजो जो टॉपिक आहे वेलोसिटी। वेलोसिटी छा आहे? वेलोसिटी आहे स्पीड। हिकु कंहिं ख़ासि रुख में स्पीड खे वेलोसिटी चइबो आहे। डिस्टेंस ट्रेवल्ड पर यूनिट ऑफ टाइम इन अ पर्टिकुलर डायरेक्शन इज कॉल्ड वेलोसिटी। असां इहा चई सघंदा आहियूं त जेको डिस्टेंस असां कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में सिधो डिस्टेंस असां कवर कंदा आहियूं उनखे चइबो आहे डिस्प्लेसमेंट। इहो असां अॻु में लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। डिस्प्लेसमेंट पर यूनिट ऑफ टाइम इज कॉल्ड वेलोसिटी। इन ॿी डेफिनेशन आहे स्पीड इन अ पर्टिकुलर डायरेक्शन इज कॉल्ड वेलोसिटी। मतिलबु इन सभिनी डेफिनेशन जो छा आहे त स्पीड कंहिं ख़ासि रुख में, असां गुज़िरियल लेक्चर में स्पीड जे बारे में पढ़ियोसीं त असां ॾिठो त स्पीड खे डिफाइन करण लाइ असांखे कंहिं ख़ासि रुख जी ज़रूरत न पई पए। असांखे सिर्फ़ु उते ॿ क्वांटिटीज़ खपनि पियूं, हिकिड़ो डिस्टेंस ऐं ॿियो टाइम। पर असां जेॾी महिल वेलोसिटी जी ॻाल्हि कंदासीं त असांखे टाइम जी बि ज़रूरत आहे ऐं डिस्टेंस जी ज़रूरत आहे, पर कंहिं ख़ासि रुख में। मतिलबु अहिड़ो डिस्टेंस जेको कंहिं ख़ासि रुख में तय थिजे उन जी ज़रूरत पवंदी ऐं उनखे असां फिज़िक्स में सॾींदा आहियूं डिस्प्लेसमेंट। तंहिंजे करे सिंधीअ में डेफिनेशन थींदी वेलोसिटीअ जी, कंहिं बि जिस्म जी ख़ासि रुख में या ख़ासि तरफ़ में स्पीड खे रफ़्तार चइबो आहे, वेलोसिटी चइबो आहे। वेलोसिटी जो फार्मूलो थींदो v सां ई ज़ाहिर थींदी आहे, पर उनखे वधीक बहितर बणाइण लाइ असां v जे मथां एरो लॻाईंदासीं। हाणे एरो ज़ाहिर करे थो त इहा कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में स्पीड आहे। जॾहिं का स्पीड पर्टिकुलर डायरेक्शन में हूंदी त उनखे वेलोसिटी चइबी। ऐं हीअ डी अॻु में असां हिते डिस्टेंस लाइ इस्तेमालु पिया कयूं, हाणे असां इस्तेमालु था कयूं डिस्प्लेसमेंट लाइ। डिस्प्लेसमेंट इज़ अ डिस्टेंस कवर्ड इन अ पर्टिकुलर डायरेक्शंस। त असां चई सघूं था त टाइम रेट चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज़ कॉल्ड वेलोसिटी। हिकिड़ो डेफिनेशन असां उन में इज़ाफ़ो कयूं, दी टाइम रेट change of displacement is called velocity। ठीक है, माना घुर्बल एके में जेको एको टाइम जेको एको आहे वक़्त जो, उन में डिस्प्लेसमेंट, उन में डिस्टेंस कंहिं ख़ासि रुख में। हाणे इन ख़ासि रुख मां जे मतिलब मां असांखे मालूम थियो त जेका वेलोसिटी आहे सा वेक्टर क्वांटिटी आहे। वेलोसिटी इज़ अ वेक्टर क्वांटिटी। वेलोसिटीअ जो यूनिट थींदो मीटर सेकेंड, साॻियो ई मीटर सेकेंड थींदो, छो त डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट तक़रीबन साॻी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु रुख जो इज़ाफ़ो आहे हुन में। डिस्प्लेसमेंट में बि डिस्टेंस ई कवर थींदो आहे ऐं डिस्टेंस जो इंटरनेशनल सिस्टम में जेको यूनिट आहे सो मीटर आहे ऐं टाइम जो यूनिट आहे सेकेंड। तंहिंजे करे उनजो साॻियो ई मीटर पर सेकेंड यूनिट रहंदो। वेलोसिटी हिकु वेक्टर क्वांटिटी आहे। हाणे कुझु शयूं ॿियूं नोट करण जूं आहिनि। जेॾी महिल असां स्पीड कैलकुलेट कंदा आहियूं, स्पीड खे कैलकुलेट करण लाइ असांखे डिस्टेंस जी ज़रूरत पवंदी आहे। असां फिज़िक्स जा स्टूडेंट्स आहियूं त असांखे इहा ख़बर हुजणु खपे त डिस्टेंस जो मतिलबु छा आहे ऐं डिस्प्लेसमेंट जो मतिलबु छा आहे। फॉर कैलकुलेशन ऑफ वेलोसिटी वी नीड डिस्प्लेसमेंट मीन्स द डिस्टेंस इन अ पर्टिकुलर डायरेक्शन। मां बार बार इन ते ज़ोर पियो थो ॾियां फ़क़ति इन लाइ त इहा ई अहम शइ आहे। इन में जॾहिं बि को प्रॉब्लम ईंदो या को सुवाल तव्हां खां पुछे थो एग्ज़ामिनर
जेकॾहिं डिस्प्लेसमेंट लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे त इन जो मतिलबु आहे वेलोसिटी, ऐं जेकॾहिं हुन में डिस्टेंस लफ़्ज़ ख़ाली डिस्टेंस इस्तेमालु थियल आहे त मतिलबु स्पीड। बट इफ़ इट इज़ यूज़ लाइक अ डिस्टेंस इन अ पर्टिकुलर डायरेक्शन, मतिलबु डिस्टेंस कंहिं ख़ासि रुख में, त पोइ वरी साॻी इन जो मतिलबु थींदो डिस्प्लेसमेंट। हाणे ॿी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि सम्झायां त जेको स्ट्रेट लाइन में को मुफ़ासिलो तय थिए थो, हीअं स्ट्रेट लाइन में जेको मुफ़ासिलो थिए थो फ्राम ए टू बी, हिन में डिस्टेंस बि साॻियो थींदो। फर्स्ट कयो 5 मीटर आहे त डिस्प्लेसमेंट बि 5 मीटर ई हूंदी। ठीकु आहे।